हाणे जॾहिं हिन लूण वारी ग़िज़ा खाधी सॼी राति सुतो रहियो ज़ियारत इमाम न थी आयो आरिफ वटि साईं अवां चयो लूण वारी ग़िज़ा खा मां ग़िज़ा खाधी पर इमाम जी ज़ियारत न थी साईं जन तवज्जो साईं जन चवनि था त 10 सॼी राति छा महसूस कई साईं मां जेका तेज़ लूण वारी ग़िज़ा खाधी सॼी राति मां पाणी तलब सॼी राति पाणी तलब तवज्जो साईं जन चवनि था जेतिरी तलब इन लूण जे करे पाणी की थी एतिरी तलब ज़ियारत जी करे इमाम जी ज़ियारत थी वेंदी ज़बानी साईं जन चवनि था ज़बानी अजल काफ़ी नाहे किरदार अहिड़ो बणाए महदी बि चवे ही मुंहिंजो इंतज़ार कर हो वक्त जो इमाम चवे ही मुंहिंजो इंतज़ार करण वारो आहे हाणे रिवायत जा जुमला आहिनि जॾहिं हुसैन मौला जो अज़ादार जॾहिं इंतज़ार करण वारो मौला इमाम ज़माना जो इंतज़ार करण वारो हिन दुनिया मां दुनिया छॾे वियो जॾहिं ही दुनिया छॾे वियो न हाणे रिवायत जा जुमला आहिनि जॾहिं मौला जो ज़ुहूर थींदो इमाम अलैहिस्सलाम ईंदा जिब्रील खे हुकुम कंदा जिब्रील वञ तलवार भी खण घोड़ो भी खण हौज़े कौसर जो पानी भी खण लिबास भी खण उन इंतज़ार करण वारे जी कब्र ते वञी उनखे उथारे चओ जंहिं इमाम जो इंतज़ार करे दुनिया छॾे वियो उहो इमाम तुंहिंजो इंतज़ार थो करे जंहिं अज़ादार जो इंतज़ार वक्त जो इमाम करे उनजो मंज़िल ऐं मक़ाम केतिरो तवज्जो आहे न शर्त आहे त मारिफत इमाम ज़माना हुजे मुंहिंजो किरदार अहिड़ो वसीह बुलंद हुजे जो इमाम जहिड़ो अज़ीम इमाम बि मुंहिंजो इंतज़ार करे ज़रूर कंदो इमाम अलैहिस्सलाम ने फरमाया नंढी नंढी ॻाल्हियुनि जे करे कंहिं ॿिए खां कुझु न घुरंदा कयो जेका शइ घुरो उहा मूंखां घुरो मां अता कयां हिकिड़ो बंदो आहे रिवायतुनि जा जुमला आहिनि ख़बर पई त करबला जे ग़रीब जी ज़ियारत जेको 40 जी ज़ियारत कंदो उनखे वक्त जो इमाम ज़ियारत नसीब यानी उनखे इमाम अलैहिस्सलाम जी ज़ियारत नसीब थींदी जेको 40 ॾींहं करीम करबला जी ज़ियारत करे या हिते ज़ियारत आशूरा पढ़े उनखे वक्त जो इमाम जी ज़ियारत थींदी हाणे हिकिड़ो बंदो 40 ॾींहं करीम करबला जी ज़ियारत ते वञे पियो 40 ॾींहं जॾहिं वियो ऐं मोटियो परेशान रोईंदो थो अचे हिकिड़े बंदे ख़ुदा पुछुसि ऐं शेख परेशान आहे छो परेशान आहे चई मां ॿुधो हो त जेको 40 ॾींहं हुसैन जी ज़ियारत कंदो उनखे वक्त जो इमाम ज़ियारत कराईंदो लेकिन मां 40 ॾींहं मूंखे वक्त जे इमाम मौला महदी साहिब ज़मान जी ज़ियारत न थी आहे हाणे पुछा थो करे घोड़े सवार बंदे ख़ुदा वञी काॾे थो चई मां वञा कूफे जी तरफ़ थो तवज्जो मां वञा कूफे चई कूफे में हिकिड़ो बंदो रहंदो अथई ही अमानत उन बंदे खे कूफे में हिकिड़ो बंदो रहंदो अथई अमानत उनखे ॾिजां हाणे जॾहिं ॾिनई न पुछे त मां छा चवांसि चई परेशान न थी पुछे त चइजांसि हुजत ख़ुदा ॾिनो तवज्जो आहे हुज्जत खुदा सवाल पढ़ो मोहम्मद हे हुज्जत खुदा मुझे आखिरी रिवायत तवज्जो मुझे पास घणी देर पढ़ने जो आदि न हुज्जत खुदा ॾिनी आहे ऐं उन घोड़े सवार जैसे जॾहिं उते पहुचे सुबुह जो टाइम हुनजो लिबास खून में आलूदा हूंदो आहे परेशान न थी जाऊं वो कासा तवज्जो जेको वञण खां अॻु में उन मक़ाम जी वजह मौक़ियो ॿुधाए ऐं रिवायतुनि जा जुमला आहिनि जॾहिं बि इमाम अलैहिस्सलाम जो ज़हूर थींदो न हर हिकु बंदो चवंदो त भाई हिन खे असां करबला में ॾिठो हिन खे असां कुम में ॾिठो हिन खे असां हुसैन जे अज़ादारनि जे हल्के में ॾिठो साईं तकीअ पाजा ते चवनि था ॾिसे हर को तो सुञाणे को ॾिसे हर को तो सुञाणे को थो तकीअ पाजा
चवन था पूछा के साईं तो सुञाणे जो न था सबब छा साईं जन चवंदा अखियुनि ते गुनाह जी पट्टी जो चई वञी ॾिजांस ऐं चइजांस हुजे ते ख़ुदा ने पोतो कोई बाप कहीं लिबास आलूदू सॾे करे चई 40 दिरहम थे हुज ते ख़ुदा नाले के बंदे ॾिना अथई ऐं चई ॿियनि खां न घुरंदो कर घुरे त तूं असां सां घुरंदो कर हाणे चवण न उनखे हथ में ॾिनई चए थो बीह मां अंदरि वञा रिवायत जा जुमला तवजो कंदा न्यारे मौला जॾहिं चई त सभु अंदरि वियो अंदरियां थी पाको पाकी सां लिबास तब्दील कई बा वज़ू थी करे चए थो उहे हथ चुमाए जे हथनि सां मुंहिंजे इमाम खे मस कयो अथई उहे अखियूं चुमाए जे अखियुनि सां मुंहिंजे मौला जी ज़ियारत चए थो कहिड़ो इमाम चए थो मौला महदी साहिब ज़मान चई इमाम अलैहिस्सलाम चए थो मां रात अञा इमाम खां घुरी मसस तो हा सुबुह ते ॾेई छॾी इमाम फरमाए थो असांजा मुहिबो असांखां घुरो तव्हांजे घुरण में देर असांजे ॾियण में देर आहे दुआ घुरो इहो इमाम अचे तो पंहिंजी ॾाॾी ज़हरा जे कातिलनि खां बदिलो वठे अज़ादारो रिवायत पढ़ंदा ये मजलिस हुसैन करबला का घटना इमाम रिज़ा अलैहिस्सलाम एक भाव गुनाहगार बेनेकूकार भाव रिवायत सॼी मुकायल गुनाहगार जो निशापुर जे करीब इंतकाल थियो भा चवंदो हुअसि तौबा कर हिकु ॾींहुं दिलि में ख़्याल आयसि त रज़ा इमाम जी ज़ियारत कयूं मुल्ला मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾिजो तवजो हाणे जॾहिं नेकूकार भा हिनखे गुस्ल कफ़न कराए रज़ा इमाम जे रोज़े में रची आयो जॾहिं रोज़े जो ज़ियारत कराए दफ़न कई ख़्वाब में ॾिठई भा तुंहिंजो एॾो मक़ाम मलंग चई भा जॾहिं तूं गुस्ल पियो कराए इहो पाणी पियो हारे तुंहिंजे लाइ पाणी हो मुंहिंजे लाइ बाहि जा अंगारा तुंहिंजे लाइ ही ताबूत हो मुंहिंजे लाइ बाहि जो बिस्तर हो भा निजात कीअं मिलई चई जॾहिं रोज़े में दाख़िल कई मूं तां अज़ाब हटी वियो कंहिं चयो जॾहिं रज़ा जे हरम मां निकिरंदे अज़ाब शुरू थी वञे चई छा कयां चई जेको साम्हूं तख़्त ते वेठो अथई न इनखे हिकिड़ो वास्तो ॾे उहो वास्तो ॾींदे वास्ते खे रद्द न कंदो आहे भा मां उनखे बादशाह उन कुर्सी नशीन खे मां हिकिड़ो वास्तो ॾिनो भा जंहिं मां हुनखे वास्तो ॾिनो न मूं तो अज़ाब हटी वियो हाणे उन अज़ाब ते नालो आयो उहो भा पुछेसि थो भा ॿुधाए इहो वास्तो कहिड़ो हो हाणे तवजो कंदा नज़र अल्लाह न्याज़ हुसैन मुकान